नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त ठुल मां खबर ॾींदा ठुल शहर में सफ़ाई न थियण ऐं अस्पताल मोहल्ले में गंदो पानी बीहण खिलाफ़ SUP ऐं शहरनि पारां तालका अस्पताल खां TMA ऑफिस ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरनि TMA अॻियां दाणो हणी वेही रहिया ऐं म्यूनिसिपल अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते जोश बुरड़ो, सिकंदर कंदराणी, गुलहसन बुरड़ो ऐं ॿियनि चयो त ठुल शहर में सफ़ाई न थियण करे चौकनि ते गंदगी जा ढेर थी विया आहिनि। केतिरनि ई मोहल्लनि में गंदो पाणी बीठल आहे। तालका अस्पताल जे मैदान ते गंदो पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबि रवासी ऐं अमलो सख़्त परेशान आहे। इन्हनि चयो त केतिरा ई भरिया अमलदारनि खे चयो आहे, पर इहे को बि तदारुक करण लाइ तयार न आहिनि। मजबूर थी करे रोडनि ते निकिता आहियूं। इन्हनि चयो त करोड़नि जी बजट ख़बर नाहे किॾां पई वञे। जॾहिं त हुन मौके ते CMO मोहम्मद नवाज़ गोलो मुज़ाहिरनि वटि पहुची ॻाल्हियूं करण जी कोशिशि कई त अॻवाननि ऐं अमलदारनि में मुंहुं मारी पिणु थी पई, पर शहरनि विच में अची मामले खे ठारियो ऐं उन मौके ते CMO शहर में सफ़ाई करण जी यकीन दहानी कराई, जंहिं ते एहतिजाज ख़त्म कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।